मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। साईं, औरत मुड़ुस जे इंतकाल खां बाद में इद्दत पंहिंजे पीउ जे घर में गुज़ारे सघे थी या न? अच्छा, औरत लाइ बहितर तरीक़ो इहो ई आहे त औरत कंहिं बि औरत जो मुड़ुस जेको आहे इंतकाल करे वञे त मुड़ुस जे घर में इद्दत गुज़ारे। हे बहितर बि आहे, उनजे लाइ लाज़िम बि थींदो आहे त औरत जो मुड़ुस मरी वियो, हाणे औरत लाइ बहितर आहे, ज़रूरी आहे त वञी करे पंहिंजे मुड़ुस जे घर में वञी करे इद्दत गुज़ारे। पर कुझु मुश्किलात पेश था अचनि। मुड़ुस जे घर में ख़ौफ़ थिए थो औरत खे, जानी ख़ौफ़, माली ख़ौफ़, नुक़सान जो को अंदेशो थिए थो। इन सूरत में इहा औरत मुड़ुस जे घर खां निकिरी करे पीउ जे घर में इद्दत गुज़ारे सघे थी। कहिड़े एतबार सां? मजबूरी जे एतबार सां। उते टेंशन थो थिए, ख़ौफ़ आहे, जान खे को मतिलबु नुक़सान अची वञे, माली को नुक़सान अची वञे, सफ़ा नंढा ॿार आहिनि, उते घर में कोई रहण वारो, मुड़ुस जे घर में कोई रहण वारो ई न आहे। इन सूरत में शरीयत इजाज़त ॾिनी, इन हुकुम में शरीयत इजाज़त ॾिनी त इहा औरत इन मजबूरी में ख़ौफ़ अथसि या अहिड़ी तरह का मुसीबत थी घर में अचे, इन सूरत में पीउ जे घर में औरत इद्दत गुज़ारे सघे थी, इद्दत गुज़ारे सघे थी। पर इद्दत वरी बि मां मालूम कयां, तव्हांखे ॿुधायां, 4 महीना 10 ॾींहं इद्दत गुज़ारींदी। घणा साईं? हिकिड़ो मूंखे ऐलान करे ॿुधायो, अगरि कंहिं बि औरत जो मुड़ुसु मरी वञे, तव्हां सभु ॿुधायो त इद्दत घणी आहे? दोबारा बि ॿुधायो घणी आहे? दोबारा बि ॿुधायो घणी आहे? हा, इन ॻाल्हि खे ज़हन में रखे छॾियूं। औरत जो मुड़ुसु मरी वियो त क़ुरान हकीम ॿुधायो त इन औरत जी इद्दत 4 महीना 10 ॾींहं आहे। अगरि पेट अथसि पोइ वरी हुकुम चेंज थी वेंदो। छाजे करे औरत खे पेट आहे न, हाणे हुकुम शरीयत वरी चेंज ॿुधायो। हाणे उन टाइम ताईं इहा इद्दत में वेहंदी जेसिताईं इन जो ॿारु पैदा नथो थिए। अगरि ॿारु हफ़्ते में पैदा थी वियो त बसि हफ़्तो इद्दत आहे। छाजे करे? पोइ डिपेंड थींदो ॿार ते, या ॿारु 9 महीननि खां पोइ पैदा थिए त हाणे 9 महीननि ताईं इद्दत हलंदी, पोइ हुकुम वरी चेंज थी वेंदो। औरत खे पेट आहे ऐं मुड़ुसु मरी वियुसि, हाणे हुकुम जेको आहे इद्दत जो चेंज थी वियो। पर औरत खे कंहिं क़िस्म जो कोई पेट न आहे, शरीर ॿुधायो 4 महीना 10 ॾींहं इद्दत जेकी गुज़ारींदी। अल्लाह ताला अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए।